सियासत सबब बिलावल पंहिंजे मथां संजीदगी जा ऊचा बुर्ज ॾे छॾिया आहिनि, पर कॾहिं कॾहिं ज़ात जे क़ैद मां हिन जी का अहिड़ी झलक बि मीडिया मंज़र आम ते आणे विझंदी आहे जंहिं मां पतो पवंदो आहे त हिकु नकुली लीडर जी नकुली जज़्बात पोयां हिकु शौक़ ऐं शरीर ॿार मौजूद आहे। हिन भेरे कश्मीर में भर्त भरियल कल्चरल जुबा पाए जॾहिं बिलावल बोध में अची वियो तॾहिं हिन नून लीग जे अॻुवाननि खे हिकु स्टेज एक्टर वांगुरु टिकटॉक जा आवाज़ ॿुधाए इंतबाह ॾिनो त हुननि जो काउंट डाउन शुरू थी वियो आहे। टिक टॉक टिक टॉक, आपकी उड़ती गिनती शुरू हो चुकी है। नून लीग जा पटवारी सदर पाकिस्तान जे सिकील दे पुट जे उन्हनि अदाउनि ते केतिरो खिलिया हूंदा या उन्हनि खे केतिरी खार आई हूंदी सा त हिन महिल ताईं मीडिया खे बि मालूम थी न सघी, पर हिन हक़ीक़त जो पतो शायदि बिलावल ज़रदारी साहब खे बि न हुजे त पीपुल्स पार्टी ज़रदारी ऐं मुस्लिम लीग नवाज़ साॻी सियासी ॿेड़ीअ जूं मुसाफ़िर आहिनि। जेकॾहिं उहा ॿेड़ी ॿुधी त उन सां गॾु उन ॿेड़ी जा सियासी सुवार बि लहरुनि में लुढ़ंदा नज़र ईंदा। बिलावल ज़रदारी खे उहा सचाई मालूम हुजणु घुर्जे त हू जेकी सियासी मश्करियूं करे पंहिंजे मुखालफ़नि खे संदन काउंट डाउन जो डपु ॾियारे रहियो आहे उहो काउंट डाउन ख़ुदि हिन जो ऐं हिन जे उन पार्टीअ जो बि जंहिंजो माज़ी त अज़ीम हो, पर हिन जो हाल इक़्तिदार सबबि निहायत बुरो बणायो वियो आहे। इन करे बिलावल जॾहिं टिकटॉक वारा आवाज़ कढी रहियो आहे ऐं पीपुल्स पार्टी जा जाली जियाला जहिड़ी तरह पंहिंजे बोदले लीडर जी मज़ाक ते ॾंद कढी खिली रहिया हुआ, तॾहिं तारीख़ बिलावल मथां तंज़ कंदे खेसि चई रही हुई त मुस्लिम लीग नून ऐं पीपुल्स पार्टी जंहिं लांग बूट खे इक़्तिदारी ॿेड़ी बणाए सरकारी सैर करे रहियूं आहिनि, जॾहिं उहा ॿेड़ी ॿुधी त ॿिन्ही पार्टियुनि जो गजल अंत ईंदो।